अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो? ऐं तव्हांखे ख़बर आहे त KTN जी बर्थडे जी ट्रांसमिशन हली रही आहे। ऐं जीअं त मां तव्हांखे कल्ह बि ॿुधायो हुयो त असां तव्हां सां गॾु हूंदासीं ही सॼो वीक। ऐं अॼु त थर्सडे आहे, सुभाणे फ्राइडे आहे, सुभाणे ताईं हिन ट्रांसमिशन जो हिसो रहंदासीं असां। पोइ वरी असां पंहिंजे रूटीन ट्रांसमिशन जी तरफ़ वरंदासीं। KTN खे 22 साल माशाल्लाह सां थी विया आहिनि ऐं कशिश खे 19 साल ऐं KTN न्यूज़ खे 17 साल। ॾाढो लंबो सफ़रु आहे ऐं ॾाढो बहितरीनु सफ़रु गुज़रियो आहे। जीअं त मां पहिरियां बि चई चुकी आहियां त कुझु विछड़िया कुझु मिलिया, ऐं जेके विछड़ी विया उहे अॼु बि यादि आहिनि, ऐं जेके मिलिया सुठा सुठा दोस्त मिलिया। KTN खे जेको आहे थैंक यू चवणु चाहींदसि त KTN जे ज़रिए सुठा सुठा दोस्त मिलिया, सुठा सुठा कॉलीग मिलिया जेके अॼु बि कॉन्टैक्ट में आहिनि, ऐं जेके कॉन्टैक्ट में न बि आहिनि त अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे। हर इंसानु पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में मसरूफ़ आहे। उहो हिकिड़ो ॿियो वक़्तु हूंदो हुयो जॾहिं राति ॾींहं गॾु हूंदा हुआसीं, सभई आर्टिस्ट मिलंदा हुआसीं, गैदरिंग्स कंदा हुआसीं, ॻाल्हाईंदा हुआसीं। ही वक़्तु ॿियो आहे। हर कोई पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में मसरूफ़ आहे, किन जी शादियूं थी वियूं, ॿार थी विया, पर ॻाल्हि इहा आहे त जेको राब्ते में रहणु चाहींदो आहे उहो रहंदो आहे, जेको न रहणु चाहींदो आहे उहो न रहंदो आहे। कंहिंसां ज़ोर ज़बरदस्ती नथी करे सघिजे। ऐं इलाही अहिड़ा दोस्त आहिनि जेके काफ़ी सालनि खां पोइ हिन ट्रांसमिशन जो हिसो बि थिया। अॼु बि जेके मूं वटि गेस्ट आहिनि KTN जी शुरूआति जा साथी आहिनि। KTN हिननि सां आहे ऐं रहंदो, छो त मां इहो चवंदसि त KTN उहो इदारो आहे जंहिं रातो राति स्टार ठाहिया। इन में को बि मतिलबु डिनाए करण वारी ॻाल्हि कोन्हे का, छो त फस्ट सिंधी सैटेलाइट चैनल हुयो। ऐं पहिरियों दफ़ो जॾहिं KTN ऑनियर वियो हो उन टाइम थाईलैंड मां ऑनियर वेंदो हुयो, ऐं उन खां पोइ वरी आहिस्ता आहिस्ता जॾहिं हिते शिफ्ट थियासीं प्रॉपर तरीक़े सां, जॾहिं कराची मां ऑनियर थियणु शुरू थियो त उन वक़्तु वरी ख़ुशी हिकिड़ी ॿी हुई। ऐं जॾहिं पहिरीं ट्रांसमिशन असांजी जॾहिं थाईलैंड खां ऑनियर वई हुई त उन टाइम बि हिकिड़ी ख़ुशी डिफरेंट हुई। सो हिन ख़ुशीअ में इलाही माण्हू अॼु बि साथ आहिनि, छो त मां चवां थी त हर साल नओं साल आहे। जॾहिं बि KTN जी सालगिरह ईंदी आहे 1 अक्टूबर जॾहिं बि ईंदी आहे त असांजे चहिरनि ते ऑटोमेटिक मुर्कूं अची वेंदियूं आहिनि ऐं ख़ुशी जो इज़हार करण ते दिलि चवंदी आहे। कॾहिं बि असां काॾे बि वेंदा आहियूं, चाहे कराची हुजे, कराची खां ॿाहिरि काॾे बि वञूं, असांखे नाले सां त परे पर असांखे चवंदा आहिनि KTN जा आर्टिस्ट आहिनि, ख़ुशी थींदी आहे, सुठो लॻंदो आहे त हा वाक़ई असांखे KTN जे नाले सां सुञाणियो थो वञे। कोई ईअं कोन्ह चवंदो त हे किरण मीर आहे, हे अकरम शेख आहे, हे फलाणो आहे, फलाणो आहे। हे चवंदा KTN जा आर्टिस्ट आहिनि, सुठो लॻंदो आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं इहा ख़ुशी जेका आहे न डबल ट्रिपल थी वेंदी आहे। ऐं इहा ई मोहबत शुरू खां असांखे मिलंदी आई आहे, चाहे असां ऑन स्क्रीन हुजूं या ऑफ स्क्रीन हुजूं। ऑन स्क्रीन त डबल ट्रिपल मिलंदी आहे इहा मोहबत, इहा इज़त, पर जॾहिं एतिरे अरसे जे गैप खां पोइ वरी जॾहिं कोई आर्टिस्ट ऑनियर ईंदो आहे त उन में अञा वधीक असांखे मोहबतूं मिलंदियूं आहिनि। ऐं इहो अहसासु बि थींदो आहे असांखे त वाक़ई असां एतिरो अरसो जेको हिन स्क्रीन खां परे रहिया आहियूं त उहो कीअं रहिया आहियूं। वाक़ई जेकॾहिं मां पंहिंजी ॻाल्हि कयां, 8 सालनि जो जेको मां गैप ॾिनो, 8 सालनि जे गैप में मां कॾहिं KTN खे यादि कयो, कॾहिं न बि यादि कयो, पर अक्सर करे पंहिंजी एक्टिंग खे, पंहिंजे साथियुनि खे, पंहिंजे डायरेक्टर्स खे ऐं उहो दौरु यादि कंदी हुयसि त हिकिड़ो वक़्तु हूंदो हुयो जॾहिं असां बि सॼो ॾींहुं रिकॉर्डिंग्स कंदा हुआसीं, बिज़ी हूंदा हुआसीं। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिन अॼु जा जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे हिकिड़ी सलाह ॾियणु चाहींदसि, अगरि कोई मञणु चाहे त भले तव्हां कमु कयो, हर फील्ड में अचो, सभु कमु कयो, सुठी ॻाल्हि आहे, पर जेके तव्हांजे पोइते जेके घर भाती वेठल आहिनि उन में हिकिड़ी तव्हांजी माउ ऐं हिकिड़ो जेको तव्हांजो पीउ आहे, उन्हनि खे न विसारियो। उहो जेको टाइम हूंदो आहे न, उहो ॾाढो क़ीमती वक़्तु हूंदो आहे। मूंखे अॼु अहसासु थींदो आहे त 8 साल पहिरियां जेको मां कमु कयो ऐं उन में जेको आहे मां राति ॾींहं बिज़ी हूंदी हुअसि, राति ॾींहं मां कमु कंदी हुयमि। मूं वटि कोई अहिड़ो वक़्तु न हूंदो हुयो जो मूं वटि फ्री स्पेस हुजे, चाहे मां उर्दू ड्रामाज़ में कमु कयो हुजे या मां सिंधी ड्रामाज़ में कमु कयो हुजे। उन में हिकिड़ो वक़्तु अहिड़ो हूंदो हुयो
जंहिंमें मुंहिंजा घर भाती मूंखे मिस कंदा हुया ऐं चवंदा हुया त तूं असां खां ॾाढो परे थी वई आहीं। पर मुंहिंजो जेको सॼो वक़्तु हूंदो हुयो न, उहो मुंहिंजे चैनल जे लाइ हूंदो हुयो, मुंहिंजी स्क्रीन जे लाइ हूंदो हुयो, मुंहिंजे KTN जे लाइ हूंदो हुयो। त मां पंहिंजे KTN खे, पंहिंजे इदारे खे उहो वक़्तु ॾिनो आहे। मां पंहिंजे पंहिंजनि खां उहो वक़्तु फुरे करे मां पंहिंजी टीम खे ॾिनो, पंहिंजे साथियुनि खे ॾिनो, पंहिंजे चैनल खे ॾिनो। त अॼु उहा इज़त बि मिली आहे अल्हम्दुलिल्लाह, उहा मोहबत बि मिली आहे। त असांखे हर हर इहो मौक़ो मिलंदो आहे त असां पंहिंजे इदारे खे थैंक यू चऊं, छो त इहे सभु शयूं असांखे इदारे सां जोड़नि थियूं। त अॼु बि जेके असां वटि गेस्ट मौजूदु आहिनि, सभिनि खां पहिरियां जीअं हस्ती जो नालो खणणु चाहींदसि, मां उन्हनि सां गॾु ड्रामनि में तमामु घणो कमु कयो आहे। अलाए केतिरा ड्रामा असां गॾु कया आहिनि, सवाइ हिकिड़े ड्रामे जे ॿिए कंहिं ड्रामे जो नालो यादि कोन्हे। कोरो काग़ज़ में बि असां सां गॾु हुयो ऐं उन खां अलावा अली अकबर शायदि उन जे ड्रामनि में बि गॾु कमु कयो हूंदो, या ॿियनि ड्रामनि में इलाही डायरेक्टरनि सां गॾु कमु कयो आहे। बहरहाल सो वक़्तु अहिड़ो आहे अॼु जो असांखे माशाल्लाह ड्रामनि में बि एतिरो कमु कयो आहे जो ड्रामनि जा नाला बि यादि कोन्हे। त असां सां गॾु आहे अकरम शेख साहबु, माशाल्लाह सीनियर एक्टर आहिनि ऐं डायरेक्टर बि आहिनि। ऐं उन खां अलावा असां सां गॾु अशरफ शाइर हिते मौजूदु आहिनि, एजुकेशनिस्ट आहिनि, फोकल पर्सन फॉर स्पोर्ट्स डिस्ट्रिक्ट सजावल, पोइट बि आहिनि ऐं हिननि जी शाइरी में तमामु घणो जिन फ़नकारनि ॻायो आहे उन्हनि मां सभिनि खां पहिरियां जेको नालो आहे फ़ौज़िया सुमरो, ताज मस्तानी, दीबा सहर, समीना कंवल ऐं मर्दनि में जंहिं वधीक इन्हनि खे ॻायो आहे सजाद यूसुफ आहिनि, अलाॾिनो जुणेजो, उर्स चांडियो, ज़ुल्फ़िकार अली राही। ऐं उन खां अलावा असां सां गॾु ज़ुल्फ़िकार अली राही साहब बि हिते मौजूदु आहिनि, जेकी पाण सजावल मां तशरीफ़ आंदो आहे उन्हनि, ऐं सिंगर बि आहिनि, म्यूज़िक कंपोज़र बि आहिनि, ड्रामा राइटर बि आहिनि, पोइट बि आहिनि, सोशल वर्कर बि आहिनि, एक्टर बि आहिनि। उन खां अलावा असां सां गॾु मंज़ूर चांडियो साहब हिते मौजूदु आहिनि, जेके माशाल्लाह सां कॉमेडियन एक्टर आहिनि, स्टेज एक्टर आहिनि, नात ख़्वां बि आहिनि ऐं आर्टिफिशियल सिंगर बि आहिनि। सो सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनीनि खे KTN जी 22वीं सालगिरह इलाही इलाही मुबारक हुजे। ख़ैर मुबारक। कीअं आहियो अकरम साहब, ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। सभ खां पहिरियों मां KTN जी जेका KTN कशिश ऐं काविश जो KTN न्यूज़ जी सालगिरह ते उन्हनि जे सथ खे, पूरे सथ खे, KTN सथ खे मां मुबारकबाद ॾींदुसि। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। KTN जॾहिं शुरू थियो त असां उन वक़्तु 2 कलाक प्रोग्राम हलंदो हो। जॾहिं शुरू में बॉम्बे होटल में हिननि जी ऑफिस हूंदी, असां उतां खां स्टार्ट कयोसीं। ख़ुशी थी ॾाढी त हिकिड़ो सिंधी चैनल आयो आहे न। असां त ख़ैर PTV ते कमु कंदासीं, मां 40 सालनि खां कमु कयां थो। बहरहाल असां इहो ॾिठोसीं त हाणे माण्हुनि खे थोरो पोइ हिक ॿिए जे पोयां चैनल ईंदा विया। पहिरियों चैनल हे जेको आहे सिंधी चैनल KTN हुयो ज़ाहिर, ऐं KTN तमामु सुठा ड्रामा आहिनि। KTN माण्हुनि खे माण्हुनि जी तमामु सुठो एंटरटेन कयो, तवज्जो जो मर्कज़ ठहियो बाक़ाइदा, नो डाउट, इन में को शक न आहे। ऐं KTN सिंध जे माण्हुनि जी भरपूर ख़िदमत बि कई आहे, न्यूज़ जे ज़रिए, ड्रामनि जे ज़रिए। कुझु ड्रामा ख़ैर उनजे कल्चर ते बि हलिया आहिनि पंहिंजा खोड़ ड्रामा, ऐं कुझु ड्रामा अहिड़ा बि जेके असां जिन ते तनक़ीद बि थी त इहे ड्रामा न हलणु घुरिजनि जेके तव्हां ॾिठा। सो बहरहाल इहे लाव चाढ़ा हूंदा रहंदा आहिनि। बहरहाल अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं इन्हनि जी सालगिरह KTN जी ऐं कशिश ऐं KTN न्यूज़ जी। ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं असां KTN ते ईंदा आहियूं त पंहिंजकाइप महसूसु थींदी आहे। ऐं तमामु सभु असांजे दोस्तनि जेके KTN में कमु कनि था, असांजा पुराणा हिननि सां वास्तो आहे, 20-22 सालनि जो हिन सां वास्तो आहे, जेको इहे हिन में पंहिंजो हिते KTN इदारे में आया आहिनि ऐं जॉइन कयो अथऊं ऐं उतां रहनि था। के आया, के वरी हलिया विया, बकुल तव्हांजे कई आया। बहरहाल जेके आहिनि, जेके कमु कनि था मुसलसल, उन्हनि सां वास्तो आहे। अलाह साईं सभिनी खे ख़ुशि रखे, माण्हुनि जे लाइ दुआ कंदुसि। आमीन। अच्छा, इहो ज़रूरु ॿुधायो त ज़ाहिर आहे 22 साल KTN खे थिया, त हिननि 22 सालनि में तव्हां बि कमु तमामु घणो कयो आहे KTN ते, त उहो तव्हांजो जेको सफ़रु हुयो कीअं रहियो? तमामु सुठो। मां तव्हांखे ॿुधायां त ॾाढो सुठो लॻंदो हो। KTN आउटडोर बि कयोसीं, इनडोर बि कयोसीं, ऐं ख़ासि करे जेके डायरेक्टर हूंदा हुआ असांजा, त पुराणा डायरेक्टर जेके असां PTV ते बि गॾु कमु कंदा, उहे बि KTN ते वरी पोइ
रिटायर थियण खां पोइ वरी KTN ते बि आया, KTN ते बि कमु कयूं, इलाही असांजा दोस्त बि आहे। सो मां इहो चवंदुमि KTN ते इलाही घणो कमु कयो आहे। KTN PTV त ख़ैरु हाणे घटि ड्रामा कोन था थियनि उते, बाक़ी KTN ते जेको आहे सो तमामु सुठो सोप सीरियल कयासीं, जंहिंमें तव्हां बि कोरो कागज़ 100 एपिसोड कयासीं, 5 डेज़ कयासीं, सोलो प्लेस कयासीं, अलाए केतिरा बेशुमार नाला ई यादि न, असां त लिखंदा ई न आहियूं। सो ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं KTN ते वेंदा आहियूं, उते पंहिंजे खां पंहिंजे घर में था वञूं। वाकई अशरफ शाइर साहब भी असां सां गॾु मौजूदु आहे। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। माशाअल्लाह तव्हांखे इलाहियुनि गुलकारनि ॻायो आहे, जेका हिकिड़ी लिस्ट मां पढ़ी आहे, या त घटि लिस्ट हुई, अञा त वधीक ई हूंदा, ज़ाहिर आहे। त तव्हांजो KTN सां जुड़णु कीअं रहियो ऐं कॾहिं जुड़िया तव्हां KTN सां? अदी अकरम साहब जी ॻाल्हि तव्हां ॿुधी त को दौरु हुयो त पोइ असां सिंधी प्रोग्राम ले सिकंदा हुआसीं, त किथां बि फ़ोन अचे। अचानक ई जेको हिकिड़ो इज़ाफ़ो थी वियो असांजे हिन सिलसिले में, त असां ॿुधो पहिरीं त भई को चैनल शुरू थो थिए सिंधी, पोइ KTN जो नालो आयो त भई KTN जे नाले सां चैनल शुरू थो थिए। यकीन करियो असां सिजावल में उन वक़्तु थोरो केबल वग़ैरह जो सिस्टम कोन हो, TV जो रूज हूंदो हो ऐं डिश जो कमु हलियो पिए, त असां सर्च कंदा हुआसीं त को इंडिया जो अहिड़ो चैनल ॾिसूं जितां को असांखे 10-15 मिंटनि जो को सिंधी प्रोग्राम असांखे मिले। ऐं हो असां इंडिया जे उन में बि ॾिसंदा हुआसीं। पाकिस्तान जो PTV जो असांजो टाइम फिक्स हो, तव्हांखे ख़बर आहे सिंधी जो, त उहो 20-25 मिंट असीं ॾिसंदा हुआसीं, मथे त उहो कोन मिलंदो असांखे। त पोइ ओचितो हिकिड़ो पंहिंजो चैनल अची वियो, त उनजो हिकिड़ो माना 4 मींहुं ॿियो थी वियो सॼे न फ़क़ति सिजावल, ओवरऑल सिंध, ओवरऑल वर्ल्ड थी वियो, त हिकिड़ो असांजो सिंधी चैनल अची वियो। असांखे ॾींहं यादि आहिनि, कुझु असां दोस्त वेठा हुआसीं पाण में, त अञा लॉन्च कोन थियो हो चैनल, पर पोइ असां वटि हिकिड़ो डिश जो मास्टर हो, उहो हरू भरू चवंदो पिया ॻोल्हियांसि पियो, डिश ते ॻोल्हियां थो त मन अची वञे, अञा लॉन्च कोन थियो आहे। एतिरो हुनखे हमेश हूंदो हो उन माण्हू खे त भई जल्दी को असांजो सिंधी चैनल अचे। असांजो जेको शाइरी जो हवालो, त शाइरी जे असां ॻाराई जिन फ़नकारनि खां, त अकरम साहिबु उहो दौरु हूंदो हो कैसेट जो, कैसेट जो वॾो रूज हूंदो हो। त उन में शाइर खे जेका मिलंदी हुई हिकिड़े क़िस्म जी फैमिलियरिटी, उहा इहा हूंदी हुई त कैसेट जे कवर ते हुनजो नालो लिखियलु हूंदो हो। उन खां पोइ जॾहिं स्क्रीन ते तव्हांजो जॾहिं म्यूज़िक जा प्रोग्राम शुरू थिया, हिकिड़ी नवां ॾिनी KTN म्यूज़िक जे प्रोग्राम्स में, ऑडियो वीडियो गॾु हली, न त वीडियो गॾु हलाइण जो जेको कॉन्सेप्ट हो बल्कि हो ई कोन, इहो त KTN वटां शुरू थियो। ख़ासि तौर ते KTN जो हिकिड़ो इहो कलंदर लाल, मां तव्हांजी मलंगियाणी आहियां, इहो आउं ॾिसंदो हुउसि असांजे शहर में जेके TV जा सेंटर हूंदा हुआ या माण्हुनि जे दुकाननि ते रखिया हूंदा हुआ, त पोइ इहो हलंदो त माण्हुनि जा मेड़ लॻा पिया हूंदा हुआ KTN जे हिन गीत ते या KTN जे प्रोग्राम ते। जॾहिं का इनकर वग़ैरह अची वेहंदी हुई त उन, ऐं अल्हम्दुलिल्लाह अञा बि उहो सिलसिलो जेको आहे सो बरक़रार आहे। 22 साल थिया आहिनि KTN एंटरटेनमेंट खे, 19 साल थिया आहिनि कशिश खे, 17 साल थिया आहिनि न्यूज़ खे। त हिकिड़ी सीरियल आहे हिननि जी। पोइ असां वटि बि ईअं त असां जॾहिं TV ते पंहिंजी सेटिंग कंदा आहियूं, त बिलीव करियो असां फस्ट ते रखंदा आहियूं KTN, सेकेंड ते रखंदा आहियूं साईं कशिश, थर्ड ते KTN न्यूज़। पोइ असांजा चैनल जी जेकी ईअं पटी हलंदी आहे पूरी, त भई असांजो फस्ट में 12 रुपए पहिरीं हणंदा KTN, त भई उहो हिकिड़ो सिलसिलो अञा ताईं अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह सुठी ॻाल्हि आहे। अॼु बि असांजे घरनि जे अंदरि इहा हिकिड़ी मतिलबु रिवायत ई चइजे त जॾहिं बि TV ऑन कंदा आहियूं, सभिनि खां पहिरियां घर में जेको आहे KTN न्यूज़ हलंदी आहे, उन खां पोइ जेको आहे KTN ॾिसंदा आहियूं, उन खां पोइ वञी कोई ॿियो चैनल ॾिसंदा आहियूं। मूंखे उहो वक़्तु यादि आहे जॾहिं KTN नओं लॉन्च थियो हुयो ऐं ख़बर पई हुई त जॾहिं त सिंधी कोई चैनल आयो आहे, त उन टाइम त सम्झ में कोन ईंदो हुयो, चवंदासीं सिंधी चैनल कीअं मतिलबु। ऐं असांखे आदत हुई PTV जे ड्रामनि जी असांखे आदत हुई, त पोइ असां सोचींदा हुआसीं त हाणे जेके असां सिंधी नाटक रंग जेके असां PTV ते ॾिसूं था या इन तरह जा जेके प्रोग्राम्स असां ॾिसूं था, त छा KTN ते बि इन टाइप जा प्रोग्राम्स हलंदा। पर जॾहिं KTN पंहिंजी शुरूआति कई, ट्रांसमिशन जॾहिं शुरूआति कई, उन में कॉमेडी ड्रामास बि आया, उन में फैमिली ड्रामास बि आया, उन में हॉरर ड्रामास बि आया, मतिलबु उन में कैटेगराइज़ हुयूं ऐं हर कैटेगरी जो उन में ड्रामो हुयो। हर मतिलबु आवाम खे एंटरटेनमेंट करण जो हिकिड़ो मवादु हुयो। सो
पोइ ख़बर पई त हा ही प्रॉपर हिकु चैनल आहे जेको 24 कलाक हले बि थो ऐं 24 कलाक ई असांखे एंटरटेन करे थो। ख़ैर इहा त 2000 जी ॻाल्हि हुई, पर शायदि मां ॾाढी देरि करे छॾी, 2007 में आयसि मां ऐं इहो जेको वक़्तु गुज़रियो, बहरहाल ॾाढो बहितरीनु वक़्तु गुज़रियो आहे, मुंहिंजो त ॾाढो बहितरीनु वक़्तु गुज़रियो आहे। ईअं ई जेको आहे अकरम शेख साहब बि पंहिंजी दिलि जी ॻाल्हि शेयर कई, ईअं आहिस्ता आहिस्ता ॿियनि खां बि पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? वालेकुम अस्सलाम, अल्लाह जा एहसान। ठीकु आहियो तव्हां? फर्स्ट क्लास, करम मालिक। तव्हां KTN सां कॾहिं जुड़िया? जी, सभ खां पहिरीं त आउं 22 सालगिरह KTN जी ते तव्हांखे, सिंधी क़ौम खे ऐं ओवरसीज़ जेके बि सिंधी आहिनि पूरी दुनिया में वेठल उन्हनि सभिनी खे मुबारकबाद ॾींदुसि। ख़ैर मुबारक। ऐं उन खां पोइ जॾहिं पहिरियों प्रोग्राम ॿुधो बरकत साहब जो गीत हुयो, बरकत अली जो, तूं मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां, त उन ॿुधण खां पोइ इहा ख़्वाहिश जागी त मां बि कॾहिं हिन स्टेज ते अचां, KTN ते अचां ऐं परफॉर्म कयां। पोइ सिंध लैंग्वेज अथॉरिटी हॉल हैदराबाद में हिकिड़ो प्रोग्राम थियो, उन में महफ़िल रंग प्रोग्राम हुयो, सही, जिन जी कंपेयरिंग नसीर मिर्ज़ा साहब कई। पोइ उन में मूं कुझु गीत पेश कया, लाइव हुआ, ऐं पोइ उन्हनि सां गॾु ईअं प्रोग्राम थींदे थींदे पोइ सिलसिलो इहो हलंदो रहियो ऐं तमामु ख़ुशी थी, तमामु पज़ीराई मिली, हिमत अफ़ज़ाई थी ऐं शौक़ु वधियो, सिखण जो बि वधियो त म्यूज़िक खे कीअं हासिलु कजे। अल्हम्दुलिल्लाह 7 ज़बानुनि में हींअर ॻायां थो अरे माशाल्लाह माशाल्लाह, ऐं पंहिंजी सॼी ज़िंदगी ॾिनी आहे, हिन लाइफ सॼी ॾिनी आहे फ़न खे। वाकई ऐं अॼु अची हिते महसूसु थियो आहे त ॼण त असां पंहिंजो हिकिड़ी हीअ जेके बि असां आर्टिस्ट आहियूं, चाहे एक्टर हुजे, चाहे सिंगर हुजे या राइटर हुजे, उहो सभु ईअं सम्झो त हिकिड़ी टीम आहे, हिकिड़ी फैमिली आहे। बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे, हिन में कोई शक असां हिकिड़ा वी आर दी एम्बेसडर्स ऑफ पीस, असां अमन जा सफ़ीर आहियूं। सही ॻाल्हि आहे, हक़ीक़त असीं अमन ऐं मोहबत जो पैगाम पंहिंजे कलम जे ज़रिए, पंहिंजे आवाज़ जे ज़रिए, पंहिंजे आर्ट जे ज़रिए दुनिया खे ॾेखारियूं था। ऐं सिंधी क़ौम, सिंधी नेशन इज़ अ वेरी रिच नेशन, हुनजी तमामु पुराणी तारीख़ आहे। त लख थोरा तव्हांजा असांखे इनवाइट करण जे लाइ। लख लाइक। कीअं आहियो मंज़ूर साहब, ठीकु आहियो? शुक्र अल्लाह जो, तव्हां ॿुधायो ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह। अॼु तव्हां सीरियस कीअं वेठा आहियो? मुंहिंजो चहिरो अहिड़ो आहे। न ईअं त न आहे। घणा माण्हू मूंखां सुवाल पुछंदा आहिनि त तुंहिंजो चहिरो सीरियस आहे ऐं कॉमेडी, मतलब कॉमेडी जा कुदरती दात आहे। बाक़ी जी जी, तव्हां ॻाल्हि कंप्लीट कयो। हा, मां इहा बि ॻाल्हि कई त पहिरां फर्स्ट जेका सालगिरह हले पई, मुबारकबाद KTN खे, ऐं आई एम लकी त 1 तारीख़ मुंहिंजी बि सालगिरह हुई। अच्छा, चले हैप्पी बर्थडे टू यू। थैंक यू। इहो इन हिसाब सां KTN खे मुबारक, ऐं तव्हां मूंखे मुबारक ॾियो था। या तव्हां छा था चवणु चाहो, तव्हां 22 सालनि जा थी वियो? न, मतिलबु त चई सघो था, दिलि ख़ुशि थी वेंदी, 22 साल या छा खपे। न, तव्हांजो शायदि मक़सदु इहो आहे त तव्हांखे इहो चइजे त KTN 22 सालनि जी थी आहे त मां बि 22 सालनि जी थियो आहियां। ॻाल्हि कई नी करे सालगिरह मुंहिंजी बि, हिनजी बि, माना उहो जेको थियो न, माना फर्स्ट मुंहिंजी सालगिरह आई। ऐं ॿियो जेको सिलसिलो हले पियो जो KTN सां जुड़ण जो, त मां बि उन टाइम जो फ़नकार आहियां, पर लिकल फ़नकार आहियां, कॾहिं निकिरी पवंदो आहियां। मुंहिंजो बि उन टाइम सां हिन सां राब्तो आहे जॾहिं टेस्टिंग हलंदी हुई। अच्छा। हा, त शुरू में जेको स्टेज प्रोग्राम शुरू थियो, कलाकार, उन टाइम में 2 कलाक 3 कलाक KTN हलंदी हुई ऐं सॼी राति रिकॉर्डिंग हली। हे जेका नेशनल ऑडिटोरियम आहे, नेशनल अस्पताल जे साम्हूं, उते एॾी पब्लिक हुई जो दरनि मां माण्हू बीठा। फर्स्ट चैनल हो न, सॼी राति रिकॉर्डिंग थी पई सुबुह ताईं। ऐं उन खां पोइ वरी असांजो कोटड़ी जेको आहे न, उते बाक़ाइदे ऑफिस खोल हूंदी KTN जी उन टाइम में। मरूम ख़ालिद सुमरो, अनवर सुहाग, इहे इन कम खे संभाले वेठा। पोइ दरिया जे कप ते हेॾां होॾां हिकिड़ो ड्रामो हलंदो, टाइम फिश। जी जी जी, तव्हां ज़हन में हूंदो, उन प्रोमो में मुंहिंजो फेस आहे, हीअं टोपी लाहिंदो। अच्छा, एक्चुअली मां गंज मां तव्हांखे कोन थो ॿुधायां, कोन त सभिनी ख़बर पइजी, सभिनी ख़बर। सो कॉमेडी, सो उन हिसाब सां मां बि शुरू सां ई। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजे जॾहिं इहो नओं चैनल खुलियो त पहिरियां त हफ़्ते में इंतज़ारु कंदा त भई PTV जो प्रोग्राम कॾहिं थो अचे, ख़मीस ते ॾिसूं। पोइ जॾहिं हे प्रोग्राम शुरू थियो न, त उन में ई मुंहिंजा ड्रामा शुरू थी विया। हर कंहिं जे नज़र KTN ते ई सभिनी मूंखे ॾिठो। हाणे जामशेद एरिया में मुंहिंजो नालो मंज़ूर चांड न अथव, छा अथव ख़बर अथव? मंज़ूर KTN। अच्छा, अॼु ताईं सिलसिलो हले पियो। जॾहिं बि एंट्री थींदी आहे कॉलोनी में, असांजी गवर्नमेंट कॉलोनी आहे जामशेद फ्लावर हाउस जी, त
त उहो जॾहिं सिक्योरिटी गार्ड खां महिमान पुछंदा हुआ मंज़ूर चांडियो हो पाणे चवंदा कहिड़ो मंज़ूर KTN अच्छा दिलि ख़ुशि थींदी आहे हा वाकई दिलि ख़ुशि थींदी आहे जॾहिं KTN जो नालो असां सां जुड़े थो न त असां वाकई वधीक ख़ुशि थी वेंदा आहियूं। अच्छा इहो ॿुधायो आर्टिफिशियल सिंगर छा आहे? हा इहा तव्हांजी सुठी ॻाल्हि की आर्टिफिशियल सिंगर तव्हां लफ़्ज़ पहिरियों दफ़ो ॿुधो हूंदो हा ज़ाहिर हाँ, आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजेंस वेठा आहिनि आर्टिफिशियल इंटेलिजेंस त ॿुधो आहे इंटेलिजेंस बि आहे इलाही शयूं आर्टिफिशियल इन जो माना इहा आहे त न मुंहिंजो को उस्तादु आहे साईं न मुंहिंजो को शागिर्दु आहे मां उहो सिंगर आहे जिते हणो त फिट त पोइ अॼुकल्ह जेके मतिलबु बग़ैर उस्तादनि जे जेके बग़ैर सिख्या जे जेके अचनि था उहे बि ईअं ई थिया न? हा उहे बि ईअं थिया पर इहो वरी मां पंहिंजे इन में करियो स्टेज प्रोग्राम थिया आहिनि ड्रामा थींदा आहिनि न पोइ उन हिसाब में मां साईं जो बि त को उस्ताद कोन्हे को साईं साईं तव्हांजो को उस्ताद साईं आहे मुंहिंजो उस्तादु आहे तव्हां हुनजो ज़िक्र त कोन कयो हा हाणे अञा कचहरी हले थी अच्छा, पई कचहरी हली जॾहिं थी पई। सवाल तव्हां चयो न त मां प्रोग्राम में वेठो हुउसि वरी हुनजो हवालो तव्हां ॿुधायो त मूं सम्झो तव्हां बि कंहिंखां सिखिया कोन वरिती आहे न साईं साईं वरिती आहे जी अच्छा, ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह जी त तव्हां ॾाढी ख़ुशी बि थी ऐं सालगिरह जेका आहे हिन जी KTN जी ऐं इहो त KTN जॾहिं हींअर त चैनल घणा थी विया आहिनि पर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फस्ट फ़हरिस्त जेका आहे न फ़हरिस्त चइजे फस्ट माना जेका साम्हूं लिस्ट KTN अथव हा वरी ॿिया चैनल केतिरा वञनि उहे बैक ते आहिनि KTN आहे KTN इन खे इहो चई सघूं था वेल डन KTN वेल डन ज़रूरु तव्हांखे गाना बि ॿुधंदासीं कॉमेडी बि कराईंदासीं तव्हां खां बिल्कुलु, बिल्कुलु। पर सभिनि खां पहिरियां ज़ुल्फ़िकार अली राही साहिब सां गॾु आहे त सर छा ॿुधाईंदव? साईं अशरफ शाइर साहिब जिन जो हिकिड़ो गीत आहे पाण ज़ात जा बि शाइर आहिनि ऐं शाइरी में बि ज़िक्र अथनि शाइर जो उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। जिंदगी असांजिया माण्हुनि खे खार छोआ ही जिंदगी असांजिया माण्हुनि खे खार छोआ जीअं वणे तीअं गुज़ारियूं जीअं वणे तीअं गुज़ारियूं साड़ुनि खे साड़ छोआ ही ज़िंदगी असांजिया माण्हुनि खे खार छोआ ही ज़िंदगी असांजिया माण्हुनि खे खार छोआ जीअं वणे तीअं गुज़ारियूं जीअं वणे तीअं गुज़ारियूं साड़ुनि खे साड़ छोआ ही ज़िंदगी असांजिया माण्हुनि खे खार छोआ ही ज़िंदगी असांजिया माण्हुनि खे खार छोआ इज़्ज़त ॾिनी अल्लाह कंहिंखां न कागिला इज़्ज़त ॾिनी अल्लाह इज़्ज़त ॾिनी अल्लाह कंहिंखां न कागिला दियूं न को दुखायूं दियूं न को दुखायूं कोई रिश्तनि में दार छोआ ही ज़िंदगी असांजिया माण्हुनि खे खार छोआ
असांजिया माण्हुनि खे खार छो आहे। मोहब्बत जे मैदान में सोचबो न जंग ते, मोहब्बत जे मैदान में मोहब्बत जे मैदान में सोचबो न जंग ते, कंहिंजी जीत छो थी, कंहिंजी जीत छो थी, कंहिंजी हार छो आहे। ज़िंदगी असांजी माण्हुनि खे खार छो, ही ज़िंदगी असांजी माण्हुनि खे खार छो आहे। असां त प्यार वारा आहियूं, अशरफ प्यार था चाहियूं, असां त प्यार वारा आहियूं। असां त प्यार वारा आहियूं, शायर प्यार था चाहियूं, पैमानू को दिलनि जो, पैमानू को दिलनि जो, नफ़रत सां तार छो आहे। ही ज़िंदगी असांजी माण्हुनि खे खार छो, ही ज़िंदगी असांजी माण्हुनि खे खार छो आहे। जीअं वणे तीअं गुज़ारियूं, जीअं वणे तीअं गुज़ारियूं, साड़ुनि खे साड़ छो आहे। ही ज़िंदगी असांजी माण्हुनि खे खार छो आहे। ही ज़िंदगी असांजी माण्हुनि खे खार छो आहे। माशाल्लाह, ॾाढी प्यारी शाइरी आहे ऐं तव्हां बि ॾाढो सुठो ॻायो माशाल्लाह सां। ऐं इन ते ॻाल्हाईंदासीं, हींअर वक़्तु थियो आहे ब्रेक जो, ॻाल्हाईंदासीं, बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, कारे न वञिजो, जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स, ॿियो तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में। ऐं
ब्रेक खां पहिरियां ज़ुल्फ़िकार अली राही साहब जेको असांखे गानो ॿुधायो आहे अशरफ शाइर साहब जी शाइरी में जेको गानो ॻायो ऐं सुठो गानो आहे ॾाढो ऐं शाइरी बहितरीनु आहे, उन ते अकरम शेख साहब कुझु चवणु पिया चाहिनि। साईं जीअं ॻायो ज़िंदगी असांजी आहे, असांजी मर्ज़ी जीअं कीअं गुज़ारियूं ज़िंदगी, शाइरी साईं अशरफ साहब कई आहे। मूंखे थोरो एतिराज़ु हिन ॻाल्हि जो आहे त ज़िंदगी गुज़ारण जा बि के मक़सद हूंदा आहिनि, ईअं न आहे त। ऐं मां साईं खे इहा रिक्वेस्ट कंदुमि त शाइरी अहिड़ी करे माण्हू खे लिखी ॾे जो जॾहिं ॻाए त माण्हू खां पुछनि त यार कंहिंजी शाइरी कमाल यार हिन ॻायो। न पर मुंहिंजे ख़्याल सां हिन शाइरी जा मक़सद इलाही निकिरी ईंदा आहिनि। हा, उहे इहे लफ़्ज़ जेके आहिनि असांजी मर्ज़ी आहे, ईअं छो? साईं जी ॻाल्हि दुरुस्त आहे, मर्ज़ी न आहे, मर्ज़ी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी सां असां आया ई न आहियूं ज़िंदगी में। तव्हां थोरो असां ॾिसो तव्हां ॿिए पासे खणी विया आहियो। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, तमामु बहितर ॻाल्हि आहे तव्हांजी, असांजो इहो चवणु आहे। पर उन हवाले सां साईं ब्रीफ कंदा हिन खे, छो त तव्हां सॼो कलाम ॿुधो बि आहे, इन में तफ़सील सां हर शइ लिखियलु आहे ऐं साईं सुठी शाइरी कई आहे, हर मौज़ू ॾिनो आहे हिन में। साईं एतिरो मर्ज़ी तव्हांजी मर्ज़ी बारे में तव्हांखे ॿुधायां त इहो हरगिज़ मतिलबु न आहे। विच में इहो बि त आहे त दुनिया खे साड़ छो आहे। हा, साड़ छो हिते इहो मक़सद आहे, इहो सॼो ट्रेंड इन तरफ़ आहे, को असां सिर्फ़ इन तरफ़ मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं त आसे पासे में इलाही असांजा जेलस माण्हू हूंदा आहिनि जिन खे ॾाढो साड़ थींदो आहे त ख़ुशि छो आहे। मां ई चवां थो त अहिड़ो कमु छो। थैंक यू किरण मैडम। ॻाल्हि मक़सद इहो आहे, ॿिए पासे खणी विया आहियो। किरण साईं सही ॻाल्हि कई हिकिड़ी त असांखे ह्यूमैनिटी जे हवाले सां, इंसानियत जे हवाले सां हाणे हिकिड़ी ॻाल्हि चाहे अकरम थो। साहब जी दुरुस्त मञ बि सही त शाइरी उहा ई सुठी आहे जिते डिबेट थिए। हा, सभु खां पहिरीं असां वटि जॾहिं सिंधी अदबी संगत में आऊं मेंबर न आहियां, पर उन्हनि सां गॾु कॾहिं कॾहिं वेहक थींदी असांजी, त अदबी संगत में जेके बि शाइर हूंदा आहिनि उन्हनि ते इहो फ़र्ज़ु हूंदो आहे त साईं आहे ई आहे, असांजी शाइरी ते जेसीं डिबेट न थिए, क्रिटिसाइज़ न थिए, तेसि ताईं मज़ो ई न आहे। साईं अकरम साहब जेका पॉज़िटिव माना कई आहे, आई थिंक के मुंहिंजे लाइ वरी केतिरा ई रस्ता खोले छॾिया अथई वधीक लिखण जा। अहिड़ी काई ॻाल्हि इहो पोएट बि मां पहिरियों ॾिठो आहे त जंहिं इहा ॻाल्हि कई आहे त मुंहिंजे लाइ अञा वधीक रस्ता खुली विया, न त पोएट्स अहिड़ा बि मां ॾिठा आहिनि साईं खे कावड़ कोन आई आहे, साईं मोहबत ई आहे, इन कोन पर की क्लियर करे छॾिए त इन चवण सां आईंदा माना असांजा दोस्त ॾिसो अयाज़ गुल, ॾिसो जेको असांजा दोस्त उहे आहिनि, उन्हनि माण्हुनि सां असांजी मोहबत आहे, असांजा दोस्त आहिनि, उन्हनि सां बैठक आहे। ॾिसो न अमर आहे, अयाज़। मुंहिंजी तव्हां पहिरीं थियल ॿुधो, टे मिसरनि में असां काफ़ी ॻाल्हियुनि खे वाज़े कयो त पैगाम इहो त पोइ इंसान जेकॾहिं को ज़िंदगी गुज़ारे थो त उन में पोइ नफ़रतनि जो राज न हुजे, मोहबत हुजे। ऐं ज़रूरी न आहे त असां को माना कंहिंखे दोस्त धमकी ॾेई चवंदो त बसि असीं असांजी मर्ज़ी जी वणे ते करियूं, ग़लति करियूं त पोइ मञो, ईअं न आहे। असांजो माना रिक्वेस्ट आहे हिकिड़ी माण्हुनि खे माना हथ जोड़ी आहे, हर कंहिंखे पंहिंजी ज़िंदगी जेके सुठी गुज़ारे पियो त गुज़ारण ॾियोसि, इहा ॿी ॻाल्हि आहे। तव्हां जॾहिं कंहिं शइ खे स्टार्ट वठंदो न, उहा मोहबत हुन में जॾहिं शुरू थींदी त कंहिंखे चवण जो मौक़ो न मिलंदो। हा, सही ॻाल्हि आहे। ॾिसो ॻाल्हि इहा, मूंखे हितो ई मुंहिंजो बुल्ट फिरी वियो, दिमाग़ु फिरी वियो, मां चयो यार कीअं थो चए जेको आहे ज़िंदगी असांजी आहे, ईअं न आहे। असीं जोश ईंदो आहे न यार, कम वलगर थो ईअं न। अदी मूं तव्हां सां जॾहिं तव्हां स्टार्ट कयो न, मूंखे मां चवंदो यार इंट्रोडक्शन में तव्हांखे ॿुधायुमि त मुंहिंजी फील्ड वरी स्पोर्ट्स बि अथव, फोकल पर्सन बि आहे। हा, स्पोर्ट्स जा, त स्पोर्ट्स जे हवाले सां कुझु लफ़्ज़ मां ॻाल्हाईंदुसि त असां वटि ज़्यादातर क्रिकेट थिए थी। साईं अकरम साहब जी जी साईं बिल्कुलु घणो असां वटि क्रिकेट आहे, हॉकी वग़ैरह फुटबॉल त अंदरूनी सिंध तमामु घटि थी वई आहे, बल्कि आहे हॉकी त आहे ई कोन, बाक़ी क्रिकेट आहे। पर सर तव्हांखे छा थो लॻे त मतिलबु स्टेडियम्स आहिनि, उहे ग्राउंड्स आहिनि जो क्रिकेट बि बिल्कुलु आऊं तव्हां सां इहो ई डिस्कस करणु आहियां। ग्राउंड्स रिसेंटली असां वटि हिकिड़ी ॻाल्हि मां कटियां थो त मां बि स्पोर्ट्स एज़ ए कमेंट्री कंदो आहियां जामशेद एरिया में, कमेंट्री में मां ॾिठो आहे त सिंध में माना क्रिकेट अॻिते कोन वधंदा, वजह छा आहे ख़बर अथव? वजह मूं ॿुधाई त दी तव्हांजी आऊं ॻाल्हि ॿुधां थो, वजह सिर्फ़ु इहा आहे त असां वटि फैसिलिटीज़ न आहिनि। ग्राउंड जेके इन लेवल जा ग्राउंड आहिनि से असां वटि आहिनि। हींअर सिजावल में हिकिड़ो ग्राउंड ठहे थो पियो, सिजावल में अल्हम्दुलिल्लाह काफ़ी डिस्ट्रिक्ट खे छॾे असांजे DCs जेके आहिनि, उन्हनि मुख़्तलिफ़ DCs जीअं आहे अकरम साहब,
उन्हनि अची पंहिंजे तरीक़े सां ॾिठो भई हेॾी सारी एक्टिविटी सिजावल में क्रिकेट जी थिए थी, हज़ारे ॿार कुॾनि था, त हिननि खे हिकिड़ो सुठो ग्रीन ग्रास, टर्फ विकेट, रोलर, इन क़िस्म जी सॼी सहूलियतूं जेके असांजे ॿारनि खे मिलियल आहिनि पंजाब में या सरहद में, त असांजे हिन सिंध में इहे सहूलियतूं छो न हुजनि। वॾनि शहरनि में कराची में हैदराबाद में न्याज़ स्टेडियम में सो तबाह थी वियो आहे, सवा ख़तमु थी वियो, हैदराबाद में एॾी सहूलियत न आहे, पर असां वटि हिकिड़ो स्टैंडर्ड टाइप ग्राउंड ठाहे थो पियो। उहे जेके असांजा डिप्टी कमिश्नर आहिनि असां वटि जेके आया, पहिरीं इम्तियाज़ अबड़ो साहबु आया, वाजिद साहबु आया, हींअर असां वटि ज़ाहिद रिंद साहबु आहिनि, उहे तमामु ख़ासि तौर ते हेल्थ स्पोर्ट्स एक्टिविटीज़ में तमामु घणा जेको सो इंट्रस्टेड आहिनि, उहे इहो ग्राउंड ठाराइनि पिया। मुंहिंजी रिक्वेस्ट सिर्फ़ु हितां इहा आहे त हिकिड़ो ज़िलो छो, अहिड़ो स्टेडियम ठटे में ठहिणु घुरिजे, टंडे मोहम्मद ख़ान में ठहिणु घुरिजे, बदीन में ठहिणु घुरिजे, उत्तर साइड ते ठहिणु घुरिजे, विच वारी असांजे एरिया में ठहिणु घुरिजे, थर में ठहिणु घुरिजे, त असांजे ॿारनि खे हिकिड़ी सुठी सहूलियत मिलंदी। पोइ साईं चांडिया साहिब वारी ॻाल्हि, त पोइ इहे सहूलियतूं मिलंदियूं त पोइ असांजा ॿार उन लेवल में अची वेंदा। साईं अशरफ साहब मज़े जी ॻाल्हि, जिन डीसी जा तव्हां नाला खयां, उहे पंहिंजे घरों कोन था ठाराइनि। हा बिल्कुलु, हिकिड़ो मिंट, उन्हनि खे पैसा था मिलनि, बिल्कुलु बिल्कुलु, अरबे खरबे रुपया मिलनि था, तव्हां इहो कमु करायो, हा पोइ बि कोन था कराइनि, माज़रत सां पोइ बि कोन था कराइनि। तव्हांखे ज़िले खे इस्टेब्लिशमेंट थियण जे लाइ पैसा था मिलनि, बाबा रस्ता, रोड, स्टेडियम ठारायो, उहे पैसा वरी जेको आहे खुर्द बुर्द थियो वञनि, पर जेके इहे कमु कराइनि था उन्हनि जो तारीख़ में नालो लिखिबो। साईं बिल्कुलु साईं, तव्हां जिन टिनि चइनि डीसी जो नालो खयो, उहे उन्हनि जो नालो लिखिबो तारीख़ में, त इन्हनि कमु करायो। ऐं जेके माण्हू, जेको डीसी हिकिड़ो पैसा खणी वियो, जेको रोड ठहे पियो, हुनजा भॼी वियो अलाए काॾे मुल्क में, तव्हांखे ख़बर हूंदी साईं, जेको खणी वियो अथव, जेको मोटरवे ठहे पियो, हुनजा पैसा खणी वियो आहे, अलाए घणा करोड़ खणी। बहरहाल चवण जो मक़सदु आहे, के माण्हू पैसा ॾिसो जिन खे मिलनि था, या बजट मिले थी, कमु कयो, ख़ुदा वास्ते कमु कयो, तव्हांखे ख़बर पए। बाक़ी जेकॾहिं पंहिंजे पेट में जेको आहे खाइए, ईअं हलाए वेंदा। स्पोर्ट्स जेका आहे अदी उहा एजुकेशन सां ई रिलेट आहे। बिल्कुलु ईअं आहे। एजुकेशन में असांजी करिकुलर एक्टिविटीज़ अलॻि आहिनि, एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ अलॻि आहिनि। एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ में टॉप ते स्पोर्ट्स आहे। जेकॾहिं ॿारनि खे स्पोर्ट्स में असां जॾहिं नंढा पढ़ंदा हुआसीं तॾहिं हार्ड बॉल जी क्रिकेट थींदी हुई, 82, 77, 1977 जी ॻाल्हि थो कयां, तॾहिं हिकिड़ी माना मैनेज क्रिकेट हुई। असीं वाइट किट में स्कूल में खेॾंदा हुआसीं, असांजा हेड मास्टर वेहंदा हुआ, वॾा टूर्नामेंट थींदा, ऐं हेतिरो सारो डिस्टेंस, सम्झो 40-45 सालनि जो डिस्टेंस असीं तय करे आहियूं। हाणे असीं पेरनि उघाड़ा ऐं टेनिस जी बॉल खणी था आहे स्कूल में, मां बि इहा ॻाल्हि केॾो डिफरेंस पैदा थियो। हालांकि असीं किथे हुअणु घुरिजूं हिन टाइम ते। मां इहा ॻाल्हि पई कई त टेप बॉल में खिलाड़ी अॻिते कोन ईंदा, न बिल्कुलु न ईंदा। अरे मन में रूल लिखंदा, रुगो हण हण हण। क्रिकेट जी ॻाल्हि पई हले त भेण इहे कॉमेंट्री बि कंदो आहियां, त जॾहिं सीरियस माहौल थी वियो आहे त कॉमेंट्री करण जो हिकिड़ो तरीक़ो अथव। जावेद मंदा जेको छको वयो तव्हां यादि हूंदो, पाकिस्तान खटी वियो, उनजी कॉमेंट्री थोड़ी। जी जी, जावेद मंदा सामने बैटिंग के लिए तैयार हैं, जबकि सामने बॉलर हैं इंडिया के कपिल देव बॉलिंग के लिए तैयार आ रहे हैं, और जावेद मंदा शानदार छक्का, ओ शानदार छक्का, और ये पाकिस्तान बड़ी खूबसूरती के साथ जीत गए। तमाशा की तादाद आस्ता आस्ता बढ़ती हुई, 20,000 जेंट्स और 80,000 बच्चे। खुदारा मुल्क पे रहम करे, बच्चे कम पैदा करें, और ये है क्रिकेट की कमेंट्री। वाह वाह, ये मैसेज अची वियो त बच्चे कम पैदा करे दे। इहो सही आहे, इहो बि सही आहे। अच्छा, तव्हां में माशाल्लाह हिकिड़ी ॿी बि क्वालिटी आहे, ऐं तव्हां मेल फीमेल ॿई वॉइसिस ॻाईंदा आहियो। इहा ॻाल्हि बि कई त जॾहिं बि कंहिं बि स्टेज मां वेंदो आहे न, पहिरियों फर्स्ट मुंहिंजो आइटम इहो हूंदो आहे त लेडीज़ ऐं जेंट्स में गानो 2 in 1। मूं सभु कुझु गानो ॻाए, पर इहो वरी हिकिड़े में ई माना 2 आवाज़, उहो तव्हांखे ॿुधायूं था। ॿुधायूं था, बिल्कुलु दो गाना। पर हिकिड़ो सवाल पहिरियां, उन खां पोइ तव्हां भले गानो ॿुधायो। त KTN ते जेका तव्हां शुरूआति कई, त उहो कहिड़े मतिलबु गाने सां कई, प्रोग्राम सां कई, कहिड़े मतिलबु एक्टिंग सां कई? उते जॾहिं मुंहिंजी एंट्री थी त उते नंढा ॿार घणा हुआ। अच्छा, ठीकु आहे। हाणे मूंखे इहो चयो वियो त मां नंढनि ॿारनि खे खिला, ठीकु आहे। हाणे नंढनि ॿारनि खे खिलाइण लाइ बि मुंहिंजा कई आइटम आहिनि। पोइ उन में भला तव्हांखे नंढा ॿार ॾिसनि था KTN, हा, त सुबुह जो जॾहिं सवेल सुबुह जो ॿारनि चवंदा मां सुबुह तव्हांजो स्कूल तव्हांखे केरु उथारींदो आहे, अम्मा या बाबा? त ॿार सभु चवंदा अम्मा। त मां चयो अम्मा जी ॿोली पंहिंजी आहे, मां सदके वञाए मुंहिंजा बचड़ा उते वाह 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 टाली गुल वाली अबे मिठी ॾारी, उते मुंहिंजा बचड़ा स्कूल वञे। हाणे सभई ॿार कोन थो उते, पूरे बाबा अरे उते सफ़ा को मामान ते वियो हुई, उते स्कूल वञ, रुगो सुतो पियो, रुगो सॼो ॾींहुं मोबाइल टुक 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 स्कूल खां बरो। हाणे इहो बाबा जो बि प्यारु अथव। हाणे ईअं जेकॾहिं बाबा न करे न त ॿार स्कूल वञे ई कोन। अम्मा ऐं बाबा जो प्यारु, इन लाइ माशाअल्लाह ताड़ियूं।
न न इन में कोई शक कोन्हे, माउ पीउ ॿई बराबरि आहिनि ऐं ॿिन्ही जी इज़त बि करणु घुरिजे। बिल्कुलु हिते तव्हां पोइ असांखे गानो बि हा ॿुधाए छॾियो। तव्हांखे ॿुधायां थो 2 गाना 2 आवाज़ लेडीज़ ऐं जेंट्स। सही। वाह साईं। आशिक तुंहिंजो आहियां ओ सोना साईंया, मां मोहब्बत तुंहिंजी आहियां ओ सोना साईंया। तूं दिल ॾे तूं दिल ॾे तूं दिल ॾे मूंखे दिलबर, मां चाहत तुंहिंजी आहियां, मां मोहब्बत तुंहिंजी आहियां, मां चाहत तुंहिंजी आहियां ओ सोना साईंया। तूं दिल ॾे तूं दिल ॾे तूं दिल ॾे मूंखे दिलबर, ओ मां आशिक तुंहिंजो आहियां, मां मोहब्बत तुंहिंजी आहियां, मां चाहत तुंहिंजी आहियां ओ सोना साईंया, ओ सोना साईंया। तोखे पेर में कंडो लॻे पियो, मुंहिंजे दिल में दर्द थिए पियो, तोखे पेर में कंडो लॻे पियो, मुंहिंजे दिल में दर्द थिए पियो, मुंहिंजे दिल में दर्द थिए पियो। पंजनि हथनि सां मलम लॻाया, पंजनि हथनि सां मलम लॻाया ओ सोना साईंया, ओ सोना साईंया। तूं दिल ॾे तूं दिल ॾे तूं दिल ॾे मूंखे दिलबर, मां चाहत तुंहिंजी आहियां, मां मोहब्बत तुंहिंजी आहियां, मां चाहत तुंहिंजी आहियां ओ सोना साईंया, ओ सोना साईंया, ओ सोना साईंया, ओ सोना साईंया। वाह साईं। हाणे तव्हां फीमेल वॉइस में बि असांखे गानो ॿुधायो आहे, त पोइ फीमेल वॉइस में थोरी कॉमेडी बि करे ॾेखारियो। हा फीमेल वॉइस में मतिलबु कीअं मां सम्झी सघां? मतिलबु तव्हां प्रैंक कॉल कयो कंहिंखे, हा सम्झो त हलो तव्हां हाणे इहो तव्हां इहो जेको साहब खे कॉल कयो या हा हाणे इहो जेको तव्हां ॿुधो साहब हूंदो त फ़ोन ते जेके माण्हू अॻुवाट था थियनि, हा ॿुधो अथव न, इहे फ़ोन जो हूंदो आहे लेडीज़ जो आवाज़ु, उनजो कीअं अंदाज़ आहे? हाणे होॾां कंहिंखे फ़ोन थी अचे, हेलो अस्सलाम वालेकुम, बाबा केरु, बसि इन ॻाल्हि खे छॾे ॾियो, तव्हां भला मूंखे किथे ॾिठो आहे, तव्हां बैंक मैनेजर हो? हाणे पूरी मालूमात करे पोइ हू फ़ोन कंदा आहिनि, हा मां बैंक मैनेजर आहियां, पोइ तव्हां भला कंदकोट होटल आहे साम्हूं, हिते तव्हां ईंदो? छो बाबा छा लाइ होॾां अचां? न तव्हां हुते अचो त अचो, पोइ हुते असां कचहरी कनि, इन तरीक़े सां इहे जेके आहिनि न पोइ हितां चवंदा यार उते न पहुचण पोइ ठक मथां धाड़ियल वेठा आहिनि, कमु पूरो। सही सही। अच्छा ज़ुल्फ़िकार साहब, तव्हां ॿुधायो जे तव्हां ड्रामा राइटर बि आहियो, एक्टर बि आहियो, त तव्हां KTN ते कोई प्रोजेक्ट कयो आहे? अञा त प्रोजेक्ट जेको आहे सो कयो न आहे, बाक़ी इहो आहे अंडर प्रोसेस आहे। अच्छा कल्चर डिपार्टमेंट वटि अच्छा अच्छा सही हिकिड़ी आहे स्टोरी, जेको ड्रम करिणो आहे असांखे सुजावल शहर में। अच्छा स्टेट ड्रामा जी जी हा साईं। सही KTN जे लाइ थी पुछे तव्हां त KTN जे लाइ कुझु लिखियो अथव? ॿुधायो त हा त उहो असां जेको सो अञा कयो कोन्हे KTN जे लाइ। इहो कुझु आहिनि ड्रामा, मुंहिंजो वालिद साहब ड्रामा राइटर हुआ, उन्हनि जा काफ़ी प्लेस हुआ जिन हिस्टोरिकल, जीअं नूरी जाम तमाची आहे, ससुई पुनू आहे, उन्हनि ते 3 एक्ट प्लेस कया उन्हनि, त उन्हनि जो तमामु काफ़ी तजुर्बो हुयो। पोइ उन्हनि जी इहा मीरास में मिलियल आहे शइ, पोइ कोशिशि कयूं था पिया, ऐं स्टोरीज़ 2 टे लिखियल पियूं आहिनि। पोइ इहो प्रोजेक्ट ॾिनो आहे फ़िलहालु हींअर कल्चर डिपार्टमेंट खे ऐं ज़ुबैर जाफ़रानी साहब जिन जे थ्रू, ऐं उहो जीअं ई अप्रूवल थी वेंदो त पोइ हाणे इहो थींदो, उन खां पुठियां स्ट्रगल कंदा रहंदासीं। अञा बि मतिलबु स्टेज ड्रामास वग़ैरह में कमु कयो पिया तव्हां? जी हा, किथे मिले थो त जेकी जीअं अॻे त हूंदा मेन रोल हूंदा हुआ, हाणे साइड रोल या सिंपल का अहिड़ी शइ जेका एक्ट करे 2 डायलॉगनि जी हुजे ज़रूरत मूजिबि, न त सिर्फ़ु डायरेक्शन आहे
ऐं राइटिंग पंहिंजो कहाणी लिखणु वग़ैरह डायरेक्शन ॾियणु आहे, इहो कमु आहे। सही। ॿियो ऐं जे सिंगिंग तव्हां म्यूज़िक बि कंपोज़ कंदा आहियो त तव्हांखे छा थो लॻे त अॼु खां 22 साल पहिरियां जी ॻाल्हि कजे, हाणे जी ॻाल्हि कजे, त म्यूज़िक में केतिरो चेंज अची वियो आहे? असां वटि जेको फोक रंग असांजे लाड़ पट्टी जो आहे उहो उनजो जुदा हिकिड़ो पंहिंजो रंग आहे। सूफ़ी कलाम जेको सूफ़ियानो अंदाज़ आहे उनजो जुदा रंग आहे पंहिंजो। पर ख़ासि करे असांजी सक़ाफ़ती मौसीक़ी खे हिकिड़ो कापारी धकु लॻो आहे, ऐं इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि छो त असां वटि जेके ॿाहिरियुनि मुल्कनि जूं जेके सक़ाफ़तूं जेको कल्चर उहो वेस्टर्न म्यूज़िक जेको अची वियो आहे तंहिं असांजी असलियत सक़ाफ़ती साज़नि खे ख़तमु करे छॾियो आहे। असांजी गायकी ते बि काफ़ी असरु पियो आहे। हालांकि मौसीक़ी जी का सरहद त कोन्हे न हूंदी आहे, पर पोइ बि हर कंहिं अलाह पाक जो ई निज़ाम ठाहियलु आहे, ही धरती आहे, क़ौमूं आहिनि, ॿोलियूं आहिनि, माण्हू आहिनि, सक़ाफ़तूं आहिनि। पर ज़ाहिर आहे डैमेजिस बि त आहिनि, जेके ॾिठो वञे त डैमेजिस बि आहिनि। असांजा जेके फोक म्यूज़िक रंग आहे, आवाज़ खे हिकिड़े पासे करियूं, असां अचूं था इंस्ट्रूमेंट्स ते जेके असांजा साज़ वॼनि था। त जॾहिं असां फौज़िया सुमरो जी रिकॉर्डिंग कंदा हुआसीं स्टूडियो में, हिकिड़ी फिक्स रिकॉर्डिंग थींदी हुई, त उन में पोइ असांजी कोशिशि इहा हूंदी, खेस जी बि कोशिशि इहा हूंदी त कीबोर्ड पहले न हुजे, कीबोर्ड न हुजे। उन वक़्तु हालांकि कीबोर्ड बि रूज ते हो, पोइ हू चवंदी त बाजो हुजे, फ्लूट वारो हुजे, बेंजे वारो हुजे, सारंगी वारो हुजे, ढोलक ते धोल वारो हुजे अलॻि हुजे, ढोलक ते अलॻि वेठल हुजे, 5-6 जो हिकिड़ो पूरो ग्रुप हुजे। पोइ लाइव रिकॉर्डिंग हुनजी थींदी हुई, को ट्रैक न ठहंदो हो, 1 ट्रैक ओके, उहो सिस्टम अलॻि कंहिं टाइम ते हूंदो। हाणे कीबोर्ड जी म्यूज़िक सां ज़ुल्फ़कार ॻाल्हि से थोरो वेस्टर्न टच अची वियो हुन में। त असांजो जेको लोकल माण्हू ॿाहिराड़ी जो जेको आहे, या थर जी साइड आहे, या विचोलो आहे, या उत्तर साइड आहे, तव्हां भले कहिड़े बि फ़नकार खे म्यूज़िक ते ॻाल्हायो कीबोर्ड ते, वरी उहो साॻियो सॉन्ग तव्हां हुन खां वरी असांजे हिन फोक साज़नि ते ॻाल्हायो त जेको फोक वारो उनजो जेको पंच हूंदो उहो हुन कीबोर्ड वारो साईं परफेक्ट। न इहो त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे वाक़ई। ऐं असांजा मां चवां थी त इंस्ट्रूमेंट्स बि जेके आहिनि उहे बि चंद रहिजी विया आहिनि, ऐं उनखे घणो बि मतिलबु वधि में वधि असांखे हारमोनियम नज़र ईंदो आहे, कॾहिं कॾहिं मूंखे कोई बैंजो नज़र अची वेंदो आहे, फ्लूट त मूंखे नज़र कोन थो अचे, ऐं पंहिंजो यकतारो चपड़ी नज़र अचे थो, बसि इन खां अलावा कुझु नज़र कोन थो अचे। इन जो सबबु इहो त कीबोर्ड सभु टोबलीअ नथो नज़र अचे। इहे जेके ॿिया साज़ हुया, शरनाई आहे, अञा बि शादियुनि में शरनाई हले थी पई, किथे किथे शरना जेका आहे उहा हले थी पई। बसि असां वटि जेके मां ॾिठो आहे हिननि 3-4 सालनि में, त जेके बि असांजा फोक सिंगर्स अचनि था या जेके बि असांजा थरी सिंगर अचनि था, घणो करे यकतारो चपड़ी ई नज़र ईंदो आहे, ॿियो कोई साज़ असांखे नज़र कोन ईंदो आहे। हारमोनियम ऐं ढोलक शरनाई ॻोठनि में हलंदी आहे, जी जी, कंहिंजो तौर वग़ैरह थिए या शादी वग़ैरह थिए, बाक़ी त शरनाई जेको आहे सो थिए थी। हाणे म्यूज़िक जी ॻाल्हि हले थी, हाणे हींअर सर माफ़ु कजो, हींअर जेको आहे सो जेके बि प्रोग्राम्स हलनि पिया, जीअं वेडिंग्स थियनि थियूं या जेके बि असांजा प्रोग्राम ॿाराड़ियुनि में या शहरनि में, त उन में हिकिड़ो कीबोर्ड आहे, हिकिड़ो ड्रम पैड आहे, पैड अची वियो आहे, ऐं हिकिड़ो ढोलकारो आहे बसि। न त हूअं बैंजो, सुरंदो जंहिंखे सारंगी बि चइबो आहे, सुरंदो उहो आहे, बांसुरी अची वई, फ्लूट, ऐं इहे हूंदा त उनजो हिकिड़ो जुदा अञा बि मूं ॾिठो फेसबुक ते सराइकी पट्टी में पोठवार इलाइक़नि में इहे इन्हनि जी जेको सिस्टम आहे अञा ताईं हले पियो, त उन्हनि वटि यकतारो, चपड़ी, सारंगी, ख़ासि तौर ते दिलो मट जेको पाण वटि वॼाइण वारा, पाण वटि दिले मट वॼाइण वारा बि कंहिं टाइम ते काफ़ी माण्हू हुया, इलाही फीमेल्स हूंदियूं हुयूं। मां त मतिलबु लिटरली मूंखे यादि थो अचे नंढे हूंदे जॾहिं शादियूं अटेंड कंदा हुआसीं त ढोल जी जाइ ते असां उन्हनि खे दिलो वॼाईंदे ॾिसंदा हुआसीं। हाणे साईं इहो फ़र्क़ु आहे, हाणे जेके म्यूज़िक आहिनि, मिसाल आहे तबले वारो बि आहे, बाजे वारो आहे, पोयां लाइन लॻी पई आहे, इहो बि सभु कंहिंजी फीस भरियो। हाणे इलेक्ट्रॉनिक हिकिड़ो अची वियो आहे, साम्हूं साईं वेठो आहे, सभु कुझु इन में। जॾहिं म्यूज़िक जी ॻाल्हि हले थी त इन में मुंहिंजो हिकिड़ो आइटम आहे, माहौल थोरो सीरियस थी वियो आहे। तबले जा 2 क़िस्म हूंदा आहिनि साईं, हिकु नर, ॿियो मादी। नर कीअं थो अचे, बम 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 बम, भरिसां वरी मादी पम 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 पम। हाणे 2 गॾु था वॼनि, बम 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 बम।
बम 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 इहो बि सही आहे। अकरम साहब तव्हां इहो ॿुधायो त माशाल्लाह एतिरो कमु करे चुका आहियो तव्हां KTN जी स्क्रीन जे लाइ, अहिड़ो प्रोजेक्ट जेको करे तव्हां पछतायो हुजे त मां अजायो मतिलबु इहो प्रोजेक्ट कयो? अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। न छो कोन थींदो आहे? मां जेके प्रोजेक्ट कया आहिनि तक़रीबन सभु सुठा प्रोजेक्ट कया आहिनि ऐं बाक़ाइदा उन्हनि वॾो हिकिड़ो नालो ॾिनो KTN खे, ईअं बाक़ाइदा उन्हनि जी व्यूअरशिप तमामु सुठी रही आहे, माण्हुनि उनखे सारायो आहे। मां नथो सम्झां को अहिड़ो प्रोजेक्ट कयो हुजे जो माण्हुनि असांखे तनक़ीद कयो हुजे, यार हिकिड़ो ड्रामो तव्हांजो हणी टायर उथारे छॾियईं, इहो चवंदा आहिनि न, अहिड़ी का ॻाल्हि कोन हुई। असां 5 डेज़ बि कयासीं न, 5 डेज़ हलंदा KTN जा, उहे बि तमामु सुठा हूंदा, कहाणी हूंदी, फिर पढ़ंदा हुआसीं यार, हा ॾाढी ज़बरदस्त। ऐं डायरेक्टर चवंदो यार हीअ ॾाढी भली कहाणी आहे, अकरम साइड में तव्हांजो हे कैरेक्टर आहे ऐं तव्हां हिनखे भई ठीकु आहे ओके। घणो करे कहिड़े डायरेक्टर सां वधीक कमु कयो ऐं सभिनी सां कहिड़ो राइटर हुयो जंहिं वधीक मतिलबु हुनजी स्टोरी में तव्हां बेसिकली मां राइटर त मूं महमूद मुग़ल जा बि इलाही ड्रामा कया आहिनि, सोप सीरियल कया आहिनि, ड्रामा कया आहिनि, ऐं डॉक्टर महमूद मुग़ल हैदराबाद जामशोरे वारो, ऐं डायरेक्टर साईं मरहूम मोहम्मद बसमी साहिब सां इलाही ड्रामा कयासीं, सभिनी सां कयासीं। त काज़िम पाशा थियो, इक़बाल लतीफ़ थियो, PTV ते हेॾे जेका असां नई टई जा अदाकार महमूद मीरज़त ज़हीर, इलाही जेके असांजा आहिनि, इलाही खोड़ सारा असांजा तमामु जेके सिंधी ड्रामा जेके असांजा हुया त माण्हू बाबा मूंखे ॿुधाईंदो त इंडिया जी का हिकिड़ी फिल्म हुई, असां ॾिठी रोई पियासीं, फिल्म दौरान रोई पियासीं। त हिकिड़ो सिंधी ड्रामे जो यकीन करियो सीन मूं ॾिठो नूर मोहम्मद लाशारी जो, त सर मूंखे उते लुड़क अची, उहो अचे थो वॾेरे सां मिलणु, मास्तर उस्ताद त हुनखे हथु कोन ॾींदो हुयसि ऐं सभु सोफ़ा ते वेठंदा आहिनि, वॾेरो सोलंगी हूंदो आहे। ऐं नूर मोहम्मद लाशारी जो जेको इनोसेंट स्टाइल हो, ख़ुदा जी कसम, हेठि विहण जो ऐं हुनखे ॾिसण जो ऐं पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ जेको हुन नेचुरली इहो त असांजा माण्हू ईअं केॾो माना डीप थी करे हुन माना किरदार में आउं चवंदो 100% न पर 1000% समायल हो नूर मोहम्मद लाशारी। ऐं लुड़क अची आख़िर में हुनजे डायलॉग्स मां, वॾेरे जे स्टाइल मां ऐं मास्तर जे स्टाइल मां, त उनखे चए थो त तूं स्कूल कीअं थो हलाईं, तोखे केरु थींदी, तोखे कहिड़ी ताक़त आहे, जो मास्तर शिकायत थो करे साईं पंहिंजे धीउ खे ॿाहिरि पढ़ण लाइ मोकिले थो, दिमाग़ ख़राबु थी वेंदी, वॾेरो चए थो वे हथी नथो ॾिस, वॾेरो वे हेठि ज़मीन नथो वे, स्टाइल हुनजो पंहिंजो। ख़ैर नूर मोहम्मद लाशारी वॾा नाला, ऐं मां चवां थी त एक्टिंग बि इहा ई हूंदी आहे जो ऑडियंस खे हिकिड़े सेकेंड जे लाइ परे न थियण ॾे, ऐं ऑडियंस खे कैप्चर करण बि वॾी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं उहो मां सम्झां थी त एक्टर जे पंहिंजे मथां डिपेंड करे थो त मां कहिड़े तरीक़े जा एक्सप्रेशन्स ॾियां थो, कीअं परफॉर्म कयां थो, ऐं मां पंहिंजो पाण में जॾहिं तव्हांखे कॉन्फिडेंस आहे न त पोइ तव्हां सम्झी सघो था त ऑडियंस हिली न सघंदी। इहा ॻाल्हि बि हिते हूंदी आहे। मुंहिंजे वालिद साहिबु, माफ़ु कजो तव्हां, जी न मुंहिंजे वालिद साहिबु पाण डायरेक्टर बि हुया ऐं ही पास्ट अवे, सो उन्हनि जी इहा ॻाल्हि हूंदी हुई त तव्हां जेका परफॉर्मेंस कयो था जंहिं टाइम ते, उहा एज़ ए ज़ुल्फ़कार थी परफॉर्म न कयो, उहो किरदार थी परफॉर्म कयो जेको तव्हांखे ॾिनो वियो आहे एक्टिंग जे लाइ, तव्हां उन में समाइजी वञो। फ़िलहालु तव्हां पाण खे विसारे छॾियो त तव्हां ज़ुल्फ़कार आहियो, तव्हां सां ही तव्हांजी जेका सा अकोमोडेशन प्लेस आहे, तव्हांजी हीअ ड्यूटी आहे या हीअ जॉब आहे, या इनखे छॾे विसारे करे पंहिंजो पाण खे किरदार में हाणे छॾियो, तव्हांजी अट्रैक्शन। इहो मुंहिंजी भेण, हाणे गर्मी जो मौसम आहे, भले पखो हलाइजे साईं, डंडी वारो पको पेडिस्टल फैन जंहिंखे चइजे, नओं पको कीअं थो हले, 6 महीना खां पख में फॉल्ट कीअं थो हले, साल खां पोइ पख जी गारंटी ख़तमु, उनजो अंदाज़ पहिरियां नओं पको, डंडी वारो पको, बटन था कयूं, इहो नओं पको आहे, इहो नओं 0 मीटर। हाणे इहो ई पको 6 महीने खां पख में फॉल्ट, बटन था कयूं, साल खां पोइ पखे जी गारंटी ख़तमु, मुंहिंजो अंदाज़, बटन था कयूं, पखो जो ख़राबु थी पियो त बेगम चए हाणे गर्मी, हाणे पखो कहिड़ो वठी आई
हैदराबाद टावर मार्केट में घुमा पियो तो उते पठान पे घुमाए पठान घुमे पियो लाइफ टाइम गारंटी पखा ले लो लाइफ टाइम गारंटी पखा हथवार पको साईं मां चयो इहो छो न वठां भला भॼंदो त ख़राब त कोन थींदो 100 रुपए 2 पखा मिलिया मूंखे उहे मां घर वठी बेगम पहिरियां त ख़ुशि थी वो पखो जो यूज़ कयईं तो पे डंडी उन माना पहिरें ॾींहुं टुटी पई पर पठान बन मूंसां वाह जो करे हो चए पियो लाइफ टाइम गारंटी ॿिए ॾींहुं वरी मां उनखे वियुसि ॻोल्हण मां चयो पखा वापसि ॾियां थो दाबो बि ॾियां थो ॻोल्हे साम्हूं अचे पियो ले लो लाइफ मां चयो खान साहब इधर आओ ये क्या है भाई कौन सा पक्का दिया मेरे को आप कह रहे थे लाइफ टाइम गारंटी और ये तो टूट गया 100 रुपये वापस करो मेरे भाई आपको पक्का चलाना नहीं आया मैंने क्यों ये देखो पक्का ऐसे रखते सर ऐसे घुमाते सारी रात सारी उम्र नहीं मुझे आपकी बात बिल्कुल सही है वाह वाह इन ॻाल्हि जो जेको गानो बि थी वञे केरु ॿुधाईंदो तव्हां ॿुधाईंदो जी 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 चओ तव्हां ॿुधायो बिस्मिल्लाह हीअ बि शाइरी साईं जी आहे साईं अशरफ शाइर साहिब जी संभाले ॻाइजे अकरम साहब न हाणे सिर्फ़ु आउं बि इहो थो चाहियां त शाइरी जो हर हिकु सिट में पंहिंजो हिकिड़ो मक़सदु समायल आहे मुंहिंजो मक़सदु इहो न आहे सुहिणा मुंहिंजा जानी मां इहो चवंदो आहियां त शाइरी उहा ॻायो भले किथे बि ॻायो केटीएन बस गानो तो एंजॉय कयो केटीएन जी बर्थडे केटीएन जी बर्थडे आहे न खुशी में सुठी शाइरी ॻायो समझो केटीएन जी बर्थडे आहे वाह वाह एंजॉय भली सदको कयो भली सदको कयो सदको सुठो भली सदको कयो सदको सुठो असां सदके में मोहब्बत खे पुठो असां सदके में मोहब्बत खे पुठो भली सदको कयो सदको सुठो भली सदको कयो सदको सुठो बहारुन में भी गुल उदास आहिन बहारुन में भी गुल उदास आहिन फिजाउन भी मुझो गुलशन ॾिठो फिजाउन भी मुझो गुलशन ॾिठो असां सदके में मोहब्बत खे पुठो असां सदके में मोहब्बत खे पुठो भली सदको कयो सदको सुठो भली सदको कयो सदको सुठो किनारन ते बुढ़ियूं बेड़ियूं ॿुधोसीं
बहारनि ते बुढ़ियूं बेड़ियूं ॿुधोसी लॻे थो भाग उन्हनि खां बि रुठो आहे लॻे थो भाग उन्हनि खां बि रुठो आहे असां सदके में मोहब्बत खे कुठो आहे असां सदके में मोहब्बत खे कुठो आहे भली सदको कयो सदको सुठो आहे भली सदको कयो सदको सुठो आहे ज़हर खे भी करे ज़मज़म पितोसी ज़हर खे भी करे ज़मज़म पितोसी मोहब्बत में मिलियो सो ज़हर सुठो आहे मोहब्बत में मिलियो सो ज़हर मिठो आहे असां सदके में मोहब्बत खे कुठो आहे असां सदके में मोहब्बत खे कुठो भली सदको कयो सदको सुठो आहे भली सदको कयो सदको सुठो आहे मेला मोहब्बत भरिया शरफ क लगंदा मेला मोहब्बत भरिया शायर क लगंदा असीं कोन हूंदासीं इहो दुख वॾो आहे असीं कोन हूंदासीं दुख इहो वॾो आहे असां सदके में मोहब्बत खे कुठो असां सदके में मोहब्बत खे कुठो भली सदको कयो सदको सुठो आहे भली सदको कयो सदको सुठो आहे भली सदको कयो सदको सुठो वाह वाह बेहतरीन शायरी इहा बि ऐं मतिलबु जो मौक़ो आहे त कोई हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई आहे जी जी मुंहिंजूं केटीअनि लाइ कुर्बानियूं आहिनि मुंहिंजूं उहो मां शेयर करणु चाहियां थो ब्रेक खां पोइ शेयर कयूं भली, भली। छो जो ब्रेक जो बि वक़्तु थी ठीकु वियो आहे, ऐं कुर्बानियुनि ते बि ॻाल्हाईंदासीं ओके। ज़रूरु ॻाल्हाईंदासीं वक़्तु आहे ब्रेक जो काॾे न वञिजो जल्दी हाज़िर था थियूं तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में हीअ रंग ट्रांसमिशन हली रही आहे KTN जी 22 सालगिरह आहे जेका हिते असां मल्हाए रहिया आहियूं। अच्छा, कुर्बानीनि जी ॻाल्हि थी रही हुई त वाक़ई हिन में को शक कोन्हे को त कुर्बानियूं इलाही आर्टिस्टनि जूं बि आहिनि ऐं सहाफ़ियुनि जूं बि आहिनि ऐं म्यूज़िशंस जीअं त ताहिर रही साहब मरहूम ताहिर रही साहब हिन दुनिया में नाहे उन जूं वॾियूं काविशूं ऐं कोशिशूं KTN कशिश जे लाइ KTN जे लाइ उन खां अलावा इलाही अहिड़ा आर्टिस्ट जेके अॼु असां सां गॾु कोन्हनि के KTN ते तमामु घणो कमु कयो उन्हनि ऐं उन खां अलावा खोड़ अहिड़ा सहाफ़ी जेके अॼु असांजे विच में कोन्हनि त तव्हांजी कहिड़ी कुर्बानी आहे? हा, इहा ॻाल्हि पे कईसीं त मुंहिंजी अजीब कुर्बानी आहे। अॼु सालगिरह जो मौक़ो आहे KTN जो त मां शेयर करणु चाहियां थो त ख़बर पए त मुंहिंजूं कुर्बानियूं कहिड़ियूं आहिनि।
जॾहिं टाटा जो प्रोग्राम ड्रामो हलंदो नई नई केटिन आई त उते हिकु ड्रामे में मां गंजो थियो हुउसि अच्छा ठीकु आहे गंजो त थियो हुउसि पहिरियों मुंहिंजा वार कोन ख़बर अथव गंजे थियण खां पोइ साल ताईं मुंहिंजा वार कोन आया त उनखे त 22 साल थी विया एॾो मां परेशान थी वियुसि पर अॼु ई माना हे मां कमु करे वेठो आहियां पर पोइ अलाए कीअं मुंहिंजा वार पैदा थिया हिकिड़ी कोई पर मुंहिंजी इहा ठीकु आहे उन खां पोइ वरी ॿिए प्रोग्राम में मुंहिंजो मूंखे हो किरदारु मिलियो कहिड़ो आए आए सदके वञाए क़ुर्बान वञाए उन में मूंखे क्लीन शेव थियणो पियो अच्छा जॾहिं क्लीन शेव हुते कोटड़ी में थी जॾहिं मां घर आयसि त 5 ॿार मूंखां कढजनि हे कहिड़ी बला अची वई आहे हा इहा सेकंड कुर्बानी ऐं हे जेका हींअर वारी कुर्बानी आहे इहा फ्रेश आहे जेको ड्रामो हलियो ॼमी फाथा आहियूं जी जी 100 क़िस्म हर क़िस्म मुंहिंजी एंट्री हुई जमादार झाको कॉमेडी हुई सही उन में कंहिं जॻह ते चोरनि खे असां पकड़ियोसीं ऐं चोरनि खे मूं धक आया इहे रिटेक जेको 3-4 दफ़ा थियो भेण यकीन न कयो 1.5 महीनो थियो आहे इलाज करा करे थकिजी पियो आहे मुंहिंजो अञा ताईं सूर आहे ओहो या त वॾी कुर्बानी थी वई इहे छा आहिनि कुर्बानियूं आहिनि कुर्बानी इंशाल्लाह केटिन मञीदी ऐं अञा असां कुर्बानी ॾियण लाइ तयार आहियूं छो जो असां वाह 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 ठीकु आहे इहा मोहब्बत आहे इन केटीएन हिसाब लाइ सां वरी मोहब्बत नंढा ॿार ख़ासि करे मूंखे घणो चाहींदा आहिनि कुकड़ जो आवाज़ हेॾा ॿिली वेठी आहे तव्हांखे न सॉरी हेॾा कुतो हेॾा घोड़ो ऐं टांगो हले थो आख़िर में शींहं थैंक यू अच्छा इहो शींहं जो आवाज़ अहिड़ो छो हुयो शींहं जो आवाज़ घटि शींहं सुतल हुई सुतल शींहं हुयो चलो या बुक में हो हा लॻे ईअं ई थो पर शेर जो आवाज़ त बब्बर शेर जो आवाज़ त पर बब्बर शेर जो आवाज़ हूंदो आहे अच्छा अकरम साहब तव्हां आहियो हिते असां सां गॾु अॼु मौजूदु त ईअं त थी नथो सघे त तव्हांखे बग़ैर ॻाए करे असां वापसि कयूं त कुझु त ॿुधायो एक्चुअली छा आहे हलो एक्चुअली छा आहे जो अॼु तव्हां केटीएन जी सालगिरह ऐं कशिश ऐं केटीएन न्यूज़ जी सालगिरह जो ॾींहुं बि आहे ऐं थोरो हिकिड़ो मां हिकिड़ो अंतरो ॿुधाईंदुमि पंहिंजो जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिरबानी वाह वाह जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जो जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जो थी रुगो वाखाण जिन जे लाबनियूं महिराण जो जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जो सुर मां विझी ॾेई फणियूं पाणीअ भरण लाइ पदमणियूं गॾे जो हलनि 5-7 ॼणियूं हेॾनि कंधनि सां कामणियूं किन खे नथूं किन वींझड़ा सिर ते समूरनि सेनड़ा गुजरनि भरिया पाणीअ घड़ा किन कच्छ ते किन बेलड़ा हू लाड मां लुॾंदियूं अचनि लाड मां लुॾंदियूं अचनि थियूं लाडलियूं महिराण जूं जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जो थी रुगो वाखाण जिन जे लाबनियूं महिराण जूं ये मोहब्बत में मिड़ी महिराण जी मोहब्बत में धरती जी मोहब्बत में केटीएन जी मोहब्बत में हिकिड़ो जेको आहे संतरा चयोसीं दिलि सां इहो गीत असां वटि रिकॉर्ड थियो फिजावल में ऐं लाइव असां ही न करे सघियासीं अच्छा हा छो त मिसराऊं सर्वेज साहब जूं असांखे 3 करणियूं हिन गीत जूं 5-6 मिसराऊं अथव जी जी पर पोइ ॿिनि में ई काफ़ी टाइम कवर थियो ऐं यकीन करियो दादी उहो सिंगर अलानु ख़ासि केली हिन गीत में हिकिड़े गीत में कोई सिंध ॿुधे बि पूरी दुनिया ॿुधे पई हिकिड़े गीत में असांखे महीनो लॻो ओहो अच्छा शाइरी बि त आहे न 1 महीने में बि सिंगर 3-4 दफ़ा कावड़जी वियो असां वरी परिचय वठी आयासीं अच्छा म्यूज़िशियन वरी घुरायूं वरी इशू थियनि पोइ लाइव न करे सघिया पोइ वरी हिन जी टेक्निकली असां ट्रैक ठाहियोसीं न त हीउ सॼो असांजो वॉल्यूम पूरो लाइव हो हीउ वाहिद जन्नतुल फिरदौस आहिनि जेको आहे इन जो वरी असां ट्रैक ठाहियो छो त हिन में जेको अंब जोगी हो मरोम रिदम उन वॼायो हो मरोम उन वॼायो हो
ऐं अला नू ख़ासि केली मरूम जो उनमें आवाज़ हो ऐं कमाल शाइरी थियल न, आहे न, शाइरी ॾाढी सुठी आहे। केॾी अकासी थियल आहे केटीएन उनखे वरी सुरमा नओं रंग विझी, ॾिनो ॾही फणियूं, केटीएन वरी पाणी उनखे भरण लाइ नओं रंग पदमणियूं। ॾिनो उनजी वीडियो ॾिनई सॼी शुरूआती अकासी थर टाइम में जी त थियल पोइ उहो वरी तमामु बेस्ट बिल्कुलु बिल्कुलु मंज़ूर चांडियो साहब बि असां सां गॾु आहे। तव्हां मुरही दाल अलाए छा कहिड़ो गानो आहे इहो थोरो ॿुधायो असांखे थोरो छो जो टाइम घटि आहे। टाइम खे बचाईंदे हा बबुल हा बटालू खाई खाई यार मसे असां मुर्गी पचाई आ बटालू खाई खाई यार मसे असां मुर्गी पचाई आ बटालू खाई खाई यार मसे असां मुर्गी पचाई आ बेह पालक असीं रोज़ खाऊं था बेह पालक असीं रोज़ खाऊं था मुर्गी मच्छी असां कोन वठूं था मुर्गी मच्छी असां कोन वठूं था ओ दाल कयो आ बीमार मसे असां मुर्गी पचाई आ ओ बटालू खाई खाई यार मसे असां मुर्गी पचाई आ ओ बटालू खाई खाई यार मसे असां मुर्गी पचाई आ हालात उन में वाकई इहो ई आहे त माण्हू न सब्ज़ी अफोर्ड थो करे सघे न मच्छी न मुर्ही दाल ते ई गुज़ारो आहे। वाह वाह सही ज़बरदस्त। सो वॾी महिरबानी तव्हां सभिनीनि जी तव्हां क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। वेंदे वेंदे तव्हांखां गानो ज़रूरु ॿुधंदासीं। सर तव्हां माशाल्लाह ॾाढा सुठा गाना लिखिया KTN जी स्क्रीन जे लाइ तव्हां बहितरीनु शाइरी लिखी आहे जेके इलाही फ़नकारनि ॻाई बि आहे। कोई मैसेज ॾियणु चाहींदो? बिल्कुलु मैसेज असां थोरो फॉर्मल गुफ़्तगू कई आफ्टर बिफोर प्रोग्राम त साईं जिन जा ई लफ़्ज़ साईं जिन जा आहिनि त असां हिन दुनिया में जीअं आया आहियूं त पोइ असां रुॻो पर्सनल थी न सोचूं ॿियनि लाइ सोचूं ऐं पोइ पंहिंजी दिलि मां या पंहिंजे ॻाल्हाइण मां या पंहिंजे अमल मां कौल मां फ़ैल मां पंहिंजी फिज़िक मां ॿियनि खे ॾुख न पहुचायूं। सही सभिनी खे पंहिंजो ज़िंदगी जीअण ॾियो हर को पंहिंजे हिसाब सां हलाए उन में डिस्टर्ब पैदा न करियो सही ॿियनि जो लिहाज़ करियो। ज़बरदस्त शॉर्ट मैसेज अकरम साहब। मां त इहो चवंदुमि त मोहबत के दम से ये दुनिया हंसी है मोहबत नहीं है तो कुछ भी नहीं है माण्हुनि सां मोहबत कयो प्यार कयो ऐं तव्हां अहिड़ो को कमु न कयो जंहिंसां कंहिंजी दिलि आज़ारी थिए दिलि आज़ार करणु माना हिन में अलाह बि नाराज़ थियणो इंसान अलाह इंसान जी दिलनि में वसंदो आहे तंहिं करे सभिनी खे अर्ज़ु आहे त मोहबत कयो ऐं बसि मोहबत सां। थैंक यू जी मंजूर साहब। मुंहिंजो मैसेज इहो आहे त कॉमेडी मैसेज कॉमेडी माशाल्लाह हाँ कॉमेडी जे हिसाब सां थिए त मैसेज सीरियस हुअणु खपे जेको मुंहिंजे दिलि में आहे जेको मां सोचे छॾियो आहे सभिनी लाइ ऐं माण्हू मुंहिंजे मैसेज खे ॿुधी करे माना अमल कंदा उहो इहो आहे त न्याण खे पढ़ायो। सही मां तव्हांजे साम्हूं आहे मूंखे 4 न्याणियूं आहिनि माण्हुनि जा पुट मुंहिंजो पुटु कुदरती हिसाब किताब 4 न्याणियूं आहिनि मूंखे ऐं माशाल्लाह 2 ग्रेजुएशन ऐं हिकिड़ी के हाई स्कूल में सर्विस मिली आहे 14 ग्रेड माशाल्लाह ऐं माशाल्लाह ऐं ॿी घर में ऑनलाइन कम थी करे 40-50 हज़ार पगार घर वेठे ऐं ॿियूं 2 पढ़नि थियूं। मुंहिंजो मैसेज इहो हूंदो आहे हर प्रोग्राम में छो जो अंदरुस्ती में न्याणी खे कोन था पढ़ाइनि साईं सही बिल्कुलु मैट्रिक खां पोइ शादी सही तालीम 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 न ज़बरदस्त वॾी महिरबानी। तव्हांजो मैसेज गाने जे थ्रू ई ॿुधूं था। हा बिल्कुलु ऐं सिर्फ़ु 2 लफ़्ज़ चवंदुसि गाने खां जी 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 त मोहबतूं पखेड़जनि विरहाइजनि ऐं इंसानियत जो दर्स ॾिजे ऐं बर्दाश्त जो मादो पाण में पैदा कजे ऐं सब्र इन अल्लाह मां साबरीन इहो ई मैसेज आहे ऐं हाणे ज़रूरु ख़ुदाफ़िज़ करे वठां जी व्यूअर्स ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं इंशाअल्लाह। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RPS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। ah
आया आयूं तोखा सेवा न कजे घूरन खाया आयूं महफिल जमोर मानू तो ले आया महफिल जमोर मानू तो ले आया दर्शन कराए दिल पर नीणन माणखण तू दर्शन कराए दिल पर नीणन माणखण तू दर्शन कराए सिकर तुझी हो सतायो मस मस मिलियायूं महफिल जमोर मानू तो ले आया महफिल जमोर मानू तो ले आया केॾा हसीन माण्हू दिल खे नथा वणनि केॾा हसीन माण्हू दिल खे नथा वणनि केॾा हसीन माण्हू दिल खे नथा वणनि पर तुंहिंजी हिकिड़ी मुर्क मिठी काबू कया महफिल जमोर मानू तो ले जमोर मानू तो ले आया अशरफ शायर तो खे गोले गोले थको अशरफ शायर तो खे गोले गोले थको अशरफ शायर तो खे गोले गोले थको किस्मत मिलायो पर केॾा रुलिया आयूं महफिल जमोर मानू तो ले आया महफिल जमोर मानू तो ले आया तो खां सिवा
दिल जा मोड़